अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि एपेक्स कमेटी जो इजलास। कोर कमांडर डीजी रेंजर सूदो सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, मुर्तज़ा वाब चीफ सेक्रेटरी ऐं ॿिया शरीक। वॾे वज़ीर जो चवणु आहे त एपेक्स कमेटी के फ़ैसिलनि सां सुठा नतीजा मिलिया आहिनि। सूबे में अमन क़ाइमु करण लाइ क़ानून लागू कंदड़ इदारनि घणियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। कराची में गटरनि जे पाणी सां भाॼियूं पोखण जो इंकशाफ थियो आहे। सिंध हाई कोर्ट मली नदी में गटरनि जे पाणी सां भाॼियूं पोखींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत कावड़ जो इज़हार कंदे रिमार्क्स न आहिनि त नमूना मोकिलण में एतिरी देर छो थी लॻे थो त अमलदारनि खे दिलचस्पी नाहे। अदालत फूड कंट्रोल अथॉरिटी ऐं ॿियनि इख्तियारनि खां 17 फरवरी ताईं हतमी रिपोर्ट तलब करे वरिती। परडेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी असेंबलियुनि जो रुख इख्तियार करण जी ॻाल्हि करे रहियो आहे, छो त हू सम्झे थो त उन्हनि जे एहतजाजी सियासत ते अवाम ध्यानु न ॾिनो। असां ऐं असांजा हामी बेएतमाद वारी रिथ जो सियासी, जमहूरी ऐं पार्लियामेंटी अंदाज़ में मुक़ाबिलो कंदासीं ऐं उनखे शिकस्त ॾींदासीं। मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी। कोरोना वायरस वधीक 23 मरीज़ पहुची विया। फौतुनि जो अंग वधी 11,318 ताईं पहुतो। एनसीओसी मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,629 नवां केस ज़ाहिर। अंग वधी 5,30,41 थी वियो। 4,38,903 मरीज़ वायरस के शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। करमपुर वेझो भगन लाड़े वटा अणॼातल हथियारबंद मोहम्मद हनीफ मलिक, गुलाम यासीन शेख समेत 3 ॼणनि खे मुबैना तौर अगवा करे विया। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जाइज़ो वठी मुगवी जी बाज़ियाबी लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं आहिनि। पुलिस जो चवणु आहे त जल्द मुगवियुनि खे बाज़ियाब कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। बोजदार वडा भरसा ट्राल पर वडा मां गुज़रियल ॾींहुं औरताणे आवाज़ ते हिकिड़ी अगवा थी वियल। 2 नौजवान बाज़ियाब न थी सघिया। मुगविन राजा सुहाग ऐं अनवर सुहाग जा वारिस परेशान। वटीदन लॻ ॻोठ गुलाम रसूल आरई वटि घर के बाहि लॻण सबबि ॿारड़ी सलमा शर सड़ी फोत थी वई। वाक़े खां पोइ इलाइक़े में सोग जी लहर। कुबे सईद खान भरिसां ॻोठ ख़ुदादाद कोसो में 2 पोरियतनि जे घर के बाहि लॻण सबबि चौपायल माल सड़ी मरी वियो। घरनि में रखियल ॿियो सामान बि सड़ी वियो। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में वाबड़ा हाइड्रो लेबर यूनियन के सर ते वाबड़ा जे इम्कानी निजकारी ख़िलाफ़ ऐं ॿियनि मुतालबनि जी मंटा लाइ एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हया विया। ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे फारको शाइर, मौक़िक़ ऐं सहाफ़ी अनवर पीरज़ादे जी अॼु 76वीं सालगिरह मल्हाई पई वई।